إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من همزه ونفخه ونفسه أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم हर क़िस्म जी हमद सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक महबूद बरहक के जुगाए जेको इन कुल कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक वहदहु ला शरीक महबूद बरहक उन खां पोइ लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद ऐं सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतक़िया इमाम हुदा इमामुर रुशद ख़ातमुन नबिय्यीन इमाम मुश्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तस्लीमा जी ज़ात मुतहरा मुक़द्दसात जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन हिन कुल कायनात जे लाइ रहबरो रहनमा हादी मुर्शिद रहमतल लिल आलमीन बणाए करे मबूस फरमायो। काबिल एहतराम मुअज़्ज़िज़ सामीन किराम,
अज जे खطبه जमعةالمبررڪ जो उनवान इन गाल ते रखियल आहे त छा औरतूं मस्जिद में अची सघनि थियूं। खोड़ सारा असांजा मुसलमान जेके वीचारा क़ुरान ऐं हदीस पाक जे इल्म खां कोरा, अणपढ़, बेइल्म ऐं उन्हनि माण्हुनि में बि ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू जेके वीचारा दुनियावी तालीम खां बि अणपढ़ आहिनि, दीन खां त उहो ई अणपढ़ बेइल्म आहिनि, पर उन्हनि खे दुनियावी इल्म जी बि ख़बर कोन्हे का। ऐं ॿिया वरी उहे माण्हू जेके दुनियावी लेवल ते वॾनि डिग्रियुनि जा मालिक आहिनि, जना ॻाल्हाइण लॻनि था ऐं मुआशिरे में पंहिंजो असर रसूख़, पंहिंजे ॻाल्हाइण जो फ़न विहारण जी कोशिश कनि था, त मालूम ईअं थो थिए हीउ त को माण्हू वॾो दाना माण्हू थो लॻे, पर उन साॻे अल्लाह जे बाने खे खणी अचो, वठी अचोसि दायरे इस्लाम जे अंदरि। त साईं हाणे तो दुनिया ते त घणो ॻाल्हायो, पर हाणे इस्लाम जे बारे में बि असांखे कुझु ॿुधा, त इहो इस्लाम खां वीचारो अणपढ़ नज़र ईंदो। पर जेकॾहिं चंद ॻाल्हियूं इस्लाम जो कयई बि सही उन ते उन जो पक्को असर रसूख़ कोन हूंदो। ही ॻाल्हि असां ॿुधी आहे, ही ॻाल्हि असां ताणी पहुती आहे। कॾहिं बि दुनियावी ॻाल्हि जीअं ईअं कोन चवंदो त ही ॻाल्हि क़ुरान में फलां जॻह ते लिखियल आहे, ही ॻाल्हि हदीस पाक में लिखियल आहे, ईअं कोन चवंदो। खोड़ सारा अल्लाह जा बाना तव्हांखे ईअं ॿुधण में ईंदा। गुज़िश्ता जुमअतुलमुबारक ते हेठी मस्जिद में उनवान हुयो त हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु, जिनजी फ़ज़ीलत ऐं मनक़िबत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बल्कि अल्लाह जो क़ुरान, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, सहाबा सगोरा अहले बैत बिलखुसूस हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु, हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा वटि हज़रत अमीर मुआविया जो शान छा आहे, ईमान ऐं मनक़िबत छा रखियल आहे, छा अज़मत रखियल हुई। खोड़ सारा मुसलमान अॼु असांजे मुआशिरे में चवनि था त हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु नऊज़ुबिल्लाह काफ़िर हुयो। नऊज़ुबिल्लाह जेकॾहिं मुसलमान हो त नबी जी वफ़ात खां पोइ मुर्तद थी वियो हलियो, पर जेकॾहिं अञा इन्हनि खे काबू करे, चारई दरवाज़ा बंदि करे दलाइल जी रोशनी में काबू कयो न, पोइ आख़िरी ॻाल्हि ख़बर आहे कहिड़ी चवंदा। ॾिसंदा हाणे किथां बि छुटकारो कोन थो मिले, पोइ चवंदा त साईं इस्लाम क़बूल कयो ही, मुर्तद बि कोन थियो हुयो, पर कलमो ज़ाहिरी तौर पढ़ियो ही, अंदरां कलमो कोन हुसि। माना के अहले बैत खे उन जी ख़बर कान पई। अॼु जो 15वीं सदी जो बेइल्म माण्हू, जेके न क़ुरान जी ख़बर न हदीस पाक जी ख़बर, न वरी अहले बैत जे सबक़ जी ख़बर, उहो माण्हू फतवा थो ॾे त उन ॿाहिरां कलमो पढ़ियो हो, अंदरां कोन पढ़ियो हुयईं। अहले बैत खे ख़बर कान पई, हज़रत अली हसनैन करीमैन खे ख़बर कान पई। अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सच चयो। हदीस शरीफ़ जे किताब सही बुखारी किताबुन निकाह जे अंदरि हदीस नंबर 5231 जे अंदरि
अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जिन जो प्यारो सहाबी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको ख़ादिम रसूल अलैहिस्सलाम ऐं रसूल अलैहिस्सलाम जी ख़िदमत केतिरी कई, हिकु ॾींहुं, हिकु महीनो, हिकु हफ़्तो न, चए थो पूरा 10 साल ऐं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम जिन जो ख़ादिम रहियुसि, सुबुह शाम अल्लाह जे रसूल सां गॾु, रात ॾींहुं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम जिन सां गॾु हुयुसि। एतिरे क़दुरु अज़ीम साहबी आहे, उहो चए थो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम जिन खे मूं फरमाईंदे ॿुधो, इन मिन अशराति साआ, बेशक क़यामत जे निशाननि मंझां इहे बि निशानियूं आहिनि। कहिड़ियूं? अन युरफ़अल इल्म, इल्म खॼी वेंदो हलियो, ॼाण ख़तम थी वेंदी हली। क़ुरान सुन्नत, इस्लाम जी तारीफ़, इस्लाम जी ॼाण, इस्लाम जो हुनुर, इस्लाम जो फ़न सभु ख़तम थी वेंदो हलियो। पोइ छा थींदो? वयक्सुरल जहल, जहालत आम थी वेंदी हली, बेइल्मी आम, बग़ैर इल्म जे फ़तवाऊं हलंदियूं, फ़िलाणो अहिड़ो, फ़िलाणो अहिड़ो, फ़िलाणो अहिड़ो, फ़िलाणो अहिड़ो। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम फरमायो वयक्सुर ज़िना, ऐं पोइ ज़ना आम थी वेंदी हली। यकीनन हलंदड़ दौर जे अंदरि ज़ना बिल्कुलु आम आहे, कंहिं जी बि इज़त महफ़ूज़ कोन्हे का। ज़ना जा कई क़िस्म आहिनि, अख जी ज़ना, ज़बान जी ज़ना, कन जी ज़ना, हथनि जी ज़ना, पेरनि जी ज़ना, आख़िरी हद शर्मगाह जी ज़ना आहे। पहिरियां ज़बान इस्तेमालु थींदी आहे, पोइ दीदार लाइ अखियूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, पोइ सुहिणो सुहिणो ख़ूबसूरत आवाज़ ॿुधण जे लाइ कन इस्तेमालु थींदा आहिनि, पोइ उन मंज़िल मक़ाम ताईं पहुचण जे लाइ पेर इस्तेमालु थींदा आहिनि, पोइ हथ मिलाइण जे लाइ हथ इस्तेमालु थींदा, तव्हांजो इंसानु वञे उन मेन मक़सद ऐं मंज़िल ते पुॼंदो। अल्लाह जे हबीब फरमायो ज़िना आम थी वेंदी हली। त अॼु जे दौर में केतिरे क़दुरु बेइल्मी, जहालत, न क़ुरान पाक जी ख़बर, न हदीस पाक जी ख़बर। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन जे अहादीस मुबारका जी बि ख़बर कोन्हे। अल्लाह ताला जूं बानियूं औरतूं मस्जिदनि ॾांहुं न अचनि, गैर मुस्लिम कोन थो चवे, हिकु मुसलमान थो चवे। छो? औरतूं मुसलमान कोन आहिनि, औरतूं पाक कोन आहिनि, औरतूं इबादत कोन थियूं कनि, या औरतनि नबी साईं जो कलमो कोन पढ़ियो आहे। अल्लाह जा बाना किथे था असां ॻाल्हायूं? मस्जिदनि खां रोकण के मुसलमान जो कमु कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान खणो, सूरतुल बक़रा, अल्लाह रब्बुल आलमीन आयत नंबर 74 जे अंदरि छा फरमायो? रब्बुल आलमीन फरमाए थो वमन अज़लमु मिम्मन मनअ मसाजिद अल्लाह अन युज़करा फ़ीहा इस्मुहु वसअ फ़ी ख़राबिहा उलाइक मा कान लहुम अन यदख़ुलूहा इल्ला ख़ाइफ़ीन लहुम फ़िद दुनिया ख़िज़्युन व लहुम फ़िल आख़िरति अज़ाबुन अज़ीम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उन माण्हू खां वधीक ज़ालिम माण्हू केरु थी सघे थो जेको अल्लाह जे मस्जिदनि खां अल्लाह जे बाननि खे, अल्लाह जे बाननि खे रोकींदो आहे, तो उहे अची करे अल्लाह जे मस्जिद में अल्लाह जी इबादत कनि, अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़ कनि, अल्लाह जी तहलील व तमहीद व तस्बीह बयान कनि। अल्लाह से फरमाए तो इन माण्हू खां वधीक ज़ालिम केरु थी सघे थो? अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो ओ ॿुधो ॿुधो मुसलमानो, अल्लाह जो क़ुरान आहे। अल्लाह से फरमाए तो जेके इंसान माण्हुनि खे मस्जिदनि खां रोकनि था ओ सिर्फ़ ज़ालिम न बल्कि इन्हनि माण्हुनि जो मूं रब्बुल आलमीन वटि मक़ाम कहिड़ो आहे, मूं रब्बुल आलमीन वटि अहमियत व हैसियत कहिड़ी आहे। अल्लाह से फरमाए तो इहे दुनिया जा बि ज़लील तरीन माण्हू अथव, आख़िरत जा बि ज़लील तरीन माण्हू अथव। अल्लाह से फरमाए तो इन्हनि जे दिलनि मां इस्लाम जी, मस्जिदनि जी, अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत ख़तम आहे। अल्लाह से फरमाए तो जेके मस्जिदनि खां रोकनि था, खणो अल्लाह जो क़ुरान,
खिज़्यु व लहुम फिल आखिरति अज़ाबुन अज़ीम। रब्बुल आलमीन फरमाए तो दुनिया में भी रुसवाइया, दुनिया में भी ज़िल्लता, दुनिया में भी अज़ाब, आखिरत में भी ये इंसान ज़लील ख़्वार हूंदा केर जेके अल्लाह जी मस्जिदन जी इबादत का रोकन था। उन दौर में मुशरिकीन मक्का रोकींदा हुआ। अज मुसलमान या तो पो चो त असां मुशरिक आहियूं, चो जो मस्जिद का रोकण मुशरिक जो कम आहे, मुसलमान मोमिन जो ना, आई मुशरिक में मुशरिक काफिर जो कम आहे, मुशरिक मुसलमान जो ना। अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान खणो सूरतुल अनफाल 9 सिपारो आयत नंबर 34 के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम पाक के अंदर फरमायो वमा लहुम अल्ला युअज़्ज़िबहुमुल्लाह वहुम यसुद्दून अनिल मस्जिदिल हराम। रब्बुल आलमीन फरमाए तो जेके ज़ालिम मस्जिद हराम का मुसलमानन के रोकिन था, ओ अल्लाह रब्बुल आलमीन छो इन्हनि खे अज़ाब न ॾींदो। ओ इन्हनि जो एॾो वॾो कबीरा गुनाह आहे जेके मुसलमाननि खे, नबी सगोरे के, मुवहिदीन के अल्लाह जी मस्जिद हराम का रोकिन था। ओ ये अल्लाह जी नज़र में बदतरीन इंसान अथव जेके अल्लाह जे अज़ाब जा मुस्तहिक़। सूरतुल फतह 26 सिपारो आयत नंबर 25 फरमाए हुमुल्लज़ीना कफ़रू व सद्दूकुम अनिल मस्जिदिल हराम। ओ वे माण्हू काफ़िर ई थी सघनि था, अल्लाह जी तौहीद जा मुनकिर थी सघनि था, अल्लाह जे क़ुरान जा, अल्लाह जे इस्लाम जा मुनकिर थी सघनि था। ओ जेके मुसलमाननि खे अल्लाह जी मस्जिदनि खां रोकिन था। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर ऐं असहाब सगोरनि खे मुशरिकीन काफ़िर रोकण वारा हुआ मस्जिदनि खां। ॿुधायो त असां कहिड़ी लिस्ट में शामिल आहियूं? अल्लाह जे बानियुनि खे मस्जिदनि खां रोकण। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जे ज़माने मुबारक में त इहो तसव्वुर ई कोन हुयो, इहो ख़्याल ई कोन हुयो। कंहिं बि मौली साहब खां वञी पुछा करे अचो साईं नबी साईं जी हदीस हुजे, नबी साईं जी ज़बान नबूवत मजा निकतल जुमला हुजनि, जे हदीस जी माना मफ़हूम इहो हुजे त अल्लाह जे रसूल चयो हुजे तो औरतूं मस्जिद में न अचनि। खणीअ तो हिकिड़ो दलील, हिकिड़ो को मिसाल, हिकिड़ी का फतवा खणी अचो जेका मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़बान नबूवत मजा हदीस पाक निकतल हुजे तो औरतूं मस्जिद में न अचनि। बल्कि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हदीस मुबारक हदीस शरीफ किताब सुनन अबी दाऊद किताबुस सलात बाबु खुरूजिन निसा इलल मसाजिद हदीस नंबर 565 किताब मेंबर ते मौजूद है। ऐं जेके आऊं हदीसूं ॿुधाईंदुसि सिर्फ़ु इहे 5-8 हदीसूं न, अलाए केतिरियूं हदीसूं मौजूद आहिनि, पर छल कंहिं मुसलमान खे हदीस सम्झ में अचे, नबी जी सुन्नत सम्झ में अचे, नबी जो फरमान सम्झ में अचे, इहो कोन अचे। असांखे बिदत सम्झ में ईंदी जल्दी में। खाइण पीअण साईं 27 रजब आहे, ईद जो ॾियारो आहे, नबी साईं 27 रजब ते मेराज ते विया हलिया हुआ, इहे ॻाल्हियूं मिंट में सम्झ में ईंदियूं। ऐं इन ॻाल्हियुनि में बि जेके इबादत जो हदीसूं ॿुधायूं वञनि थियूं उन्हनि ते साईं असां अमल कोन कंदासीं। हिकु त सभु ॻाल्हियूं साबित ई कोन आहिनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजा बुज़ुर्गो 27 रजब ते मेराज कोन कयो आहे। खोड़ सारा किताब तव्हां खणी करे ॾिसो, कंहिं बि हदीस मां त साबित बिल्कुलु ई कोन्हे। तारीख़नि जा हवाला मिलनि था जेके तमामु तर जेके बि सुन्नी अॼु खां पहिरियां जेके बि गुज़रिया सभिनि जो तहक़ीक़ूं, सभिनि जी फतवा, सभिनि जा फ़ैसिला त 27 रजब नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मेराज जी राति कोन्हे का, बल्कि एतिरे क़दुरु अॻिते वधी विया। फरमायूं तहक़ीक़ जी रोशनी में त जेको रजब जो महीनो माण्हू ख़ासि कनि था त रजब जे महीने में मेराज थियो आहे, इहो महीने जी ख़बर कोन्हे का। के चवनि था रमज़ानुल मुबारक जो महीनो, के चवनि था रबियुल अव्वल जो महीनो, के चवनि था रजब जो महीनो। मुसलमान असां इन ख़राफ़ात ते अमल करण जे लाइ तकड़ा, जेके क़ुरान में हदीस पाक में सही साबित ॻाल्हियूं उन्हनि में अमल करण में असांखे लाइ छा थो थिए? हलो भला जेकॾहिं चओ था न 27 रजब ते असांखे हरू भरू ईद मल्हाइणी आहे, नबी साईं वियो आहे कराची होटल वारे मौलवी फूकणी छॾी आहे, साईं 27 रजब जो रोज़ो बि अथव। ॾिसूं सुभाणे कहिड़ा कहिड़ा रोज़ा रखी करे अची ॿुधाइनि था
त असां नबी साईं जे मेराज जी ख़ुशी मल्हाई रोज़ो रखी करे। रखंदो केरु रोज़ो? साईं असां फर्ज़ी रोज़ा रमज़ान जा कोन था रखूं, तोखे लॻी आहे बाक़ी पेट जी ॻाल्हि कर। रुगो लांताणो मौलवियनि ते आहे, बाक़ी हींअर कम सभिनि जा लॻी विया हलिया। बहरहाल अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजो इसरा व मेराज न रमज़ान में साबित, न रबीउल अव्वल में साबित आहे, न रजबुल मुरज्जब जी 27 तारीख़ ते साबित आहे। इहे इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके अल्लाह जे पाननि मुहद्दिसीन बयानु करे छॾियो त का बि पकी ऐं हतमी ॻाल्हि कोन्हे का। न वरी 27 रजब ते जेके रोज़ा या इबादतूं कयूं वञनि थियूं इहे बि अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम खां साबित कोन आहिनि। हदीस शरीफ़ किताब सुनन अबी दाऊद किताब सलात हदीस नंबर 565 जे अंदरि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुकुमनामो ॿुधो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तमनउ इमा अल्लाहि मसाजिद अल्लाह। ओ मुंहिंजा उम्मतियो ऐं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हांखे हुकुम थो ॾियां, ओ जेके अल्लाह जो बानियूं मोमिन आहिनि, अल्लाह जो इबादत गुज़ार नेक सालिह बानियूं आहिनि, बंदियूं आहिनि, उन्हनि खे अल्लाह जे मस्जिदनि खां न रोकीला करियो। पर मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया तो वलाकिन यखरुजन वहुन्न तलिफात। ओ जेके अल्लाह जो बानियूं मस्जिद में अचनि, मुझे कंहिं बि उम्मती खे अल्लाह जी बानी खे मस्जिद रोकण खां को बि हक़ कोन्हे को। पर मोहम्मद करीम पंहिंजी उम्मतियाणी खे इहो हुकुम थो करियां तो जनाब मस्जिद में अचे तो वह पर्दे में अचे, बग़ैर पर्दे जे मस्जिद में न अचे। जो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तुक़बलु सलातुन इल्ला बिख़िमार। ओ जेका भी औरत बग़ैर पर्दे जे नमाज ते ईंदी आहे, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन औरत जी नमाज क़बूल कोन्हे का। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह जी बानियुनि खे अल्लाह जे मस्जिदनि खां न रोकींदा करियो। असांजा मुसलमान हाँ औरत जो मस्जिद में छा साईं, औरतुनि जो तक़रीर में छा वञे, औरतुनि जा तज़किरा मस्जिदनि में छो था कयो? ओ अल्लाह जा बाना क़ुरान त पढ़ो। पोइ अल्लाह सी क़ुरान में औरतुनि जो ज़िक्र छो कयो? भला औरतूं पैदा कंहिं कयूं आहिनि? अल्लाह से कयूं आहिनि न। अल्लाह रब्बुल आलमीन खे ख़बर कान हुई तो औरत जे बारे में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं, कहिड़ा कहिड़ा मसइला थींदा। ओ जिन्हनि ॻाल्हियुनि में अल्लाह जे रसूल असांखे हया करण जो हुकुम ॾिनो आहे, उते हया शर्म जो ज़रो न ईंदो। पर जिथे अल्लाह ऐं रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो आहे हीउ कमु तव्हांखे करिणो आहे, इते साईं असांखे हया थो अचे। खोड़ सारा माण्हू केतिरनि गुनाहनि में मुब्तला, उते कंहिंखे बि हया कोन थो अचे। पर शरीयत जेकॾहिं के मौलवी ॻाल्हि करे वरिती क़ुर हदीस जी, उते साईं इहे ॻाल्हियूं थोरो मड़ी ढक रखंदा करियो। अल्लाह रसूल ढक कोन रखियो, उन्हनि खे ख़बर कान हुई या उन्हनि जे बारे में तव्हां छा फ़ैसिलो कंदा? मिसाल तौरु ऐं हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जा तज़किरा हिते मेंबर ते करियां क़ुरान पढ़ी करे। साईं इहे बेहयायूं वारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं बेहया माण्हू बयानु कंदा आहिनि। सम्झाए ॻाल्हि? इज़त वारे माण्हू जो कमु कोन्हे अहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु करे। मूंखे ॿुधायो इहो तव्हां मौलवी जे बारे में त चई छॾियो, पर क़ुरान किथां आयो? क़ुरान कंहिं पढ़ी करे मुसलमाननि खे ॿुधायो? शुरू में कहिड़ी शख़्सियत ते क़ुरान मजीद नाज़िल थियो? मूंखे ॿुधायो उन शख़्सियत जे बारे में छा चवंदासीं? रहियो ईमान, रहियासीं मुसलमान। ओ मुंहिंजा बुज़ुर्गो पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कयो। अॼु जे दौर में असांजे इन्हनि कमज़ोरियुनि जे करे, इन्हनि कमियुनि कोताहियुनि जे करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते केॾा हमला थियनि पिया। ओ इन शरीयत खे ढकण जे करे, क़ुरान ऐं हदीस पाक खे बयान न करण जे करे साईं इहे ॻाल्हियूं बयान न कंदा कयो। मुआशरा एतिरा अॻिते वधी विया हलिया। मर्द त मर्द पंहिंजी जॻह ते, पर औरतूं बि अॼु बग़ैर पर्दे जे टोलनि जी सूरतनि में रोडनि ते निकिरी आयूं। और सिर्फ़ु रोडनि ते कोन निकिरी आयूं, बल्कि पोस्टर खणी आयूं। कहिड़ा पोस्टर? चवनि था हू 9 साल जी हुई, हू 50 साल जो हुयो, असांखे रोकियो वञे थो ऐं उन जा तज़किरा मेंबरनि ते थियनि था। सम्झो था मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते हमिलो आहे। अम्मा आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा 9 सालनि जी आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 50 सालनि जो आहे। निकाह थियो आहे।
अॼु जी इहा फाहिशा ज़ानिया बदकारी औरत ऐं काफ़िरा कोन्हे का मुसलमान आहे जेके मुसलमान औरतुनि जो लिहाज़ रखी करे क़ुर हदीस खे नऊज़ो बिल्ला घटि तरजीह ॾेई करे उनखे बयानु नथा कनि त साईं इहे ॻाल्हियूं बयानु न कयो, उन्हनि जो नतीजो पोइ इहो निकिरंदो आहे। इहे बदकारा औरत चवनि थियूं त 9 सालनि जी आयशा रज़ी अल्लाहु ताला अन्हा, 50 सालनि जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि निकाह कयो ऐं उन्हनि निकाह जी बि ॻाल्हि कोन कई आहे। चवनि था नऊज़ो बिल्ला ज़्यादती थी आहे। अंदाज़ो लॻायो मुसलमानो, असां पंहिंजे खाइण कमाइण में पीअण में बसि दौलत गॾु करण में पूरा लॻा पिया आहियूं। असांजे इस्लाम जा काफ़िर त काफ़िर पर मुसलमान बि पाड़ू पटिनि पिया। असां मुसलमान सुता पिया आहियूं। असां मुसलमान खे अमल जो चओ ई न। अल्लाहु अकबर कबीरा चवनि था उनजो तज़किरो मेंबरनि ते थींदो आहे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ीलत मनक़िबत शान और शौक़त इहे बदकारा औरतूं चवनि थियूं मेंबरनि ते बयानु थींदो आहे ऐं असांखे इन कम खां रोकियो थो वञे। अल्लाहु अकबर कबीरा। वजह छा आहे? तमामु तर ही ख़िता तव्हां ॾिसी अचो, तमामु तर मौलवियुनि जा किताबात जेके बि आस पास में बड़े तुरनि वारा जुबन वारा पटकनि वारा बयानु कनि पिया, इन जूं तक़रीरूं तव्हां ॿुधी अचो। का ॿुधण में अचे थी अहिड़ी का तक़रीर जेका क़ुर मुताबिक़ हुजे, हदीस मुताबिक़ हुजे, मुआशिरे जे बेहयानि खे रोकण ते मबनी हुजे? न। ख़त्मा कयो, चालीहा कयो, टेवीहा कयो, पीरे पीर जी ही करामत आहे, फुलां जी ही करामत आहे, फुलां जी ही करामत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। न इस्लाम जो नालो, न क़ुर जो नालो, न हदीस पाक जो नालो, मेंबर ख़ाली थी विया। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो जहालत वधी वेंदी हली, इल्मु ख़तमु थी वेंदो हलियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात मुसलमानों अहिड़ा अहिड़ा हमला थियनि पिया, इन्हनि जो दिफ़ा केरु कंदो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिफ़ाज़त केरु कंदो? अल्लाह जा फ़रिश्ता लही ईंदा छा? पोइ असां कहिड़े क़िस्म जा मुसलमान सरबासी? असांजो ईमान केॾांहुं वेंदो जेकॾहिं असां अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्लाम जो दिफ़ा न कयूं? जेके अल्लाह जो बानियूं इबादत कंदियूं उन्हनि खे असां इबादत खां बि रोके छॾियूं त मूंखे ॿुधायो असां कहिड़ा मुसलमान रहियासीं। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे त अल्लाह जे बानियुनि खे मस्जिदनि खां न रोकींदा कयो। ॿी हदीस, हदीस शरीफ़ जे किताब सही मुस्लिम किताब सलात बाब खुरूज निसा इलल मसाजिद। 2 हदीसूं लगातार, हदीस नंबर 997, हदीस नंबर 998। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी प्यारी सहाबिया हज़रत ज़ैनब रज़ी अल्लाहु ताला अन्हा, घरवारिया हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाहु ताला अन्हो जी, उहा छा थी चवे? क़ालत क़ाल लना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ ज़ैनब रज़ी अल्लाहु ताला अन्हा अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी सहाबिया आहे, उहा चए थी अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम असां औरतुनि सां ख़िताब कयो। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम असां औरतुनि सां हम कलाम थिया, असांखे सम्झाणी ॾिनो। अल्लाह जब ये फरमायो इदा शहीदत इहदा कुन्नल मस्जिद। ओ अल्लाह जो बानियो जेकॾहिं अवाम जा का बि औरत मस्जिद में अचणु चाहे थी ऐं जेॾी महिल बि अचणु चाहे उहा भले मस्जिद में अची सघे थी, पर आउं मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो हुकुम ॾियां थो पंहिंजी उम्मतियाणियुनि खे, फला तमस्स तीबा। ओ जेके अल्लाह जो बानियो मस्जिद में अचनि उहे भले अचनि। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेॾी महिल दिलि चवे मस्जिद में हलियूं अचो, अची करे अल्लाह जी इबादत कयो। फला तमस्स तीबा। पर आउं मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम आउं पंहिंजे उम्मतियाणियुनि खे हुकुम ॾियां थो त जनाब मस्जिद में अचनि, भले अचनि पर ख़ुशबू न हणे अचनि, मेकअप हार श्रृंगार न करे अचनि। अल्लाह जा बि फरमायो पर्दे में मस्जिद में अचिणो आहे, बग़ैर ख़ुशबू जे अचिणो आहे, सादगी में मस्जिद में अचिणो आहे। पर अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में अचण खां औरत खे कोन रोकियो आहे। सोणे नबी फरमायो त भले अल्लाह जी बानी मस्जिद में अचे। अंदाज़ो लगा, अल्लाह जो नबी फरमाए तो भले अल्लाह जो बानियूं मस्जिद में अचनि, मुसलमान चए थो न साईं फितनो आहे, डपा। छो? अले कहिड़ा कहिड़ा किथां किथां जा माण्हू अचनि था। मथे माण्हू वियल आहिनि मर्द,
या तव्हांजो मुंहिंजो मायरो भेनरूं हेठि आहिनि पाण सां गॾु। अल्लाह जा बानाओ असांजा दिमाग़ किथे आहे? ओ जेके तव्हांजा बाक़ी मुआशिरा उन्हनि खां त अॼु महफ़ूज़ आहिनि, कोन आहिनि महफ़ूज़। ॾिसो केॾी महिल अल्लाह जो बानियूं गाह ते पियूं वञनि, अहिड़ा गैरा नथू खैरा सभु उते हारी घुमनि पिया, उते असांखे फितनो यादि कोन थो अचे। जेके हारी घुमनि पिया सभु मोमिन आहिनि, पका आहिनि, कोन ॾिसंदा हूंदा, असांजूं इज़तूं महफ़ूज़ हूंदियूं। या अलाह जूं उहे बानियूं, गुनाह त हर इंसान खां थींदो आहे, उते लूणा कोन थियूं वञनि। जेके असांजूं माइरूं भेनरूं बाज़ारनि में वञनि, शहरनि में वञनि, उते महफ़ूज़ आहिनि। न घर वारो गॾु आहे, न भाउ गॾु आहे, न को ॿियो रिश्तेदार गॾु आहे। टोलनि जी सूरत में माइरूं भेनरूं पंहिंजे मुंहुं अचनि वञनि पियूं। केॾी महिल हुन ॻोठ, केॾी महिल हुन बनी ते, केॾी महिल बाज़ार में, केॾी महिल शहर, केॾी महिल किथे, केॾी महिल उते रोक टोक कोन्हे। उते इहा ज़हन में ॻाल्हि कोन थी अचे त ख़बर आहे गज़ ते छा थिए। पोइ हीअ जेके वाक़िया थियनि पिया न, इहे कीअं पिया थियनि? केॾी महिल ॾिसो त 3 सालनि जी नियाणी खॼी वई हली, केॾी महिल ॾिसो त 7 सालनि जी नियाणी खॼी वई हली। ओ ईअं बग़ैर कंहिं हिफ़ाज़त जे, बग़ैर कंहिं रोक टोक जे आज़ादी जा इहे नतीजा अथव। बदमाश इंसान, इंसाननि जी सूरत में हैवान इंसान जेके घुमनि पिया, जेके नियाणियूं तकिनि पिया, जेके मुसलमाननि जी इज़तनि ते हमला कनि पिया। ॾिसनि था हाणे वॾी में मौक़ो कोन मिलियो, नंढड़े ॿार खे खण। हे सभु छाजा नतीजा? हिकु त शरीयत जी मुखालिफ़त, ऐं ॿियो त वरी बग़ैर पर्दे जे करे। अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह जे बानियुनि खे मस्जिदनि खां न रोकियो, मस्जिदनि में अचनि पर हार सिंगार ख़ुशबू न लॻाए अचनि ऐं पर्दे जे निज़ाम में अचनि। अल्लाह जे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन हिकु ॿी हदीस मुबारक, हदीस शरीफ़ जी किताब सुनन नसाई, किताब ज़ीना, बाब इक्तिसालिल मरअति मिन तीब, हदीस नंबर 5231 जे अंदर, 5130 जे अंदर अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम छा फरमायो? इज़ा ख़रजतिल मरअतु इलल मस्जिद, ओ जहिड़ी बि नमाज़ जे टाइम ते का बि औरत मस्जिद मां निकिरे थी, अल्लाह जे रसूल फरमायो भले निकिरे, भले अचे नमाज़ पढ़ण मस्जिद में, पर जेकॾहिं ख़ुशबू लॻाई अथसि ऐं इहा औरत अची करे नमाज़ पढ़े थी, अल्लाह जे रसूल फरमायो नमाज़ क़बूल कोन्हे का। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम फरमायो भले मस्जिद में अचनि, पर जेकॾहिं ख़ुशबू लॻल आहे तो पोइ अल्लाह जो रसूल छा करिणो आहे? पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो जॾहिं हम बिस्तरी कबी आहे, जॾहिं जिमा कबो आहे, जॾहिं एहतराम थी वेंदो आहे हलियो, तो पोइ इंसान गुस्ल कंदो आहे। जेकॾहिं अल्लाह जी बानी के कपड़नि में ख़ुशबू लॻल आहे, उहा मस्जिद न अचे पई। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम फरमायो इन ख़ुशबू जे करे इनखे ईअं गुस्ल करिणो आहे जीअं जिमा जो हम बिस्तरी जो गुस्ल कबो आहे, ईअं गुस्ल करे पाक साफ़ थी करे मस्जिद न अचे। मस्जिद खां का बि मना कोन्हे का। अल्लाह जे रसूल अचण जा हक़ ज़रूर ॿुधाया, अदब ज़रूर ॿुधायो, पर मस्जिद जे अचण खां रोकियो कोन। अल्लाह के प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम की हदीस मुबारक, बल्कि हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ीम सहाबिया, हदीस शरीफ के किताब सुनन इब्न माजा, किताबुल फितन, बाब फितनतिन निसा, हदीस नंबर 4200। अल्लाह के प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन सहाबी, अल्लाह जो प्यारो पैगम्बर अलैहिस्सलाम हिन दुनिया में विया हलिया। सहाबा जो ऐं ताबईन जो दौर आहे। उबैद बिन उबैद कसीर रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हिकिड़ी औरत सां मुलाक़ात कई आहे। उहा औरत ख़ुशबू हणी करे ऐं रस्तो वठी वञे पई। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला मुखातिब थियनि था, ऐन तुरीदीन या अमतल जब्बार, ए अल्लाह जी बानी केॾां जो इरादो कयो अथई? अल्लाह जी बानी जवाब ॾे थी, हो अबू हुरैरा ऐं मस्जिद वञा पई अल्लाह जी इबादत करण जे लाइ। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जी बानी तो अल्लाह जी मस्जिद में अल्लाह जी इबादत जे लाइ वञी पई, पर तो ख़ुशबू लॻाई आहे
आऊं तोखे सुणे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हदीस तो ॿुधायां। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो अय्युमा इमरातिन का बि औरत ततय्यबत सुम्मा खरजत इलल मस्जिद, ओ कपड़न के खुशबू हई अथस, कपड़न के हार में काब करे उन खां पोइ निफ्ती आ मस्जिद ना। ओ सोने रसूल करीम अलैहिस्सलाम फरमायो लम तुक़बल लहा सलातुन हत्ता तग़तसिल, ओ केतरी बि अल्लाह जी नेकबानी आ, केतरा बि रोज़ा रखंदड़ा, केतरियूं बि नमाज़ूं पढ़ंदड़ा, केतरा बि सदका तो ख़ैरात ॾींदड़ा, पर जेकॾहिं कपड़ा पाए करे कपड़न के खुशबू हणी करे मस्जिद में आई आ, नमाज पढ़ी अथसि, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम फरमायो उन जी नमाज क़बूल कोन्हे का। तां जो उहा औरत गुस्ल करे कपड़ा धोई करे नई सही नमाज पढ़े साधन कपड़न में, तॾहिं उन औरत जी नमाज क़बूल आ। अल्लाह जे रसूल वरी बि मना कोन कयो, का बि हदीस मना जी कोन थी मिले, बल्कि सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम जे अंदर किताब सलात बाबो खुरूज निसाइल मसाजिद हदीस नंबर 999 हजरत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अजीम सहाबिया अमीरुल मोमिनीन उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनो लखते जिगरा अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फतवा ॾियनि था ला तमनऊ निसाअकुमुल मसाजिद। सहाबी रसूल जी फतवा के पहिरियां अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जेको नाज़िल थियल क़ुरान आ उन जो मिसाल आयो तो मस्जिदन खां रोकण वारा ज़ालिम आहिनि, दुनिया व आख़िरत में रुसवा आहिनि। अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जो हदीसूं आयो त अल्लाह जे बानियन के मस्जिदन खां न रोकींदा कयो। हाणे सहाबी रसूल फतवा पियो ॾे ला तमनऊ निसाअकुमुल मसाजिद, अल्लाह जा मानव पंहिंजे घर वारनि के पंहिंजे औरतन के अल्लाह जे मस्जिदन खां न रोकींदा कयो। सुम्मा इस्तअज़नकुम, ओ जनाब तव्हां खां इजाज़त तलब कनि उन्हनि खे छॾे ॾियो, भले वञी करे अल्लाह जी मस्जिद में अल्लाह जी बंदगी कनि। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला जो पुटु थी बीठो आहे, नालो आहे बिलाल रहमतुल्लाहि अलैहि। चलो मुंहिंजा बाबा वल्लाहि लनमनअहुन्ना, अल्लाह जी ज़ात जो कसम आऊं तो औरतन खे रोकींदुसि, मस्जिद में वञण न ॾींदुसि। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु तेश में अची विया, कावड़जी पिया, गुस्से में अची विया। चए थो मुंहिंजा पुटड़ा बिलाल आऊं तोखे अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस थो ॿुधायां। अल्लाह जे रसूल फरमायो पंहिंजे घर वारनि खे ओ पंहिंजे औरतनि खे अल्लाह जे मस्जिदन खां न रोकींदा कयो, तूं चई थो त असां रोकींदासीं। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनो गुलाम सालिम रहमतुल्लाहि अलैहि वो छा थो चवे, चए थो फ़क़द सबहु सबन सय्यआ। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु एतिरी कावड़ में अची विया हलिया, एतिरे गुस्से में अची विया हलिया, एतिरा नाराज़ थी पिया हलिया जो संदन पुट खे तमामु घणो सख़्तु ॻाल्हायूं। मां समिअतुहु सबहु मिस्ला क़त्तु, इन खां पहिरियां कॾहिं बि मूं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला जिनजी कावड़ कोन ॾिठी, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला जिनो ग़ैज़ो ग़ज़ब गुस्सो कोन ॾिठो हुयो, जेतिरे क़दुरु इन हदीस जे मुख़ालिफ़ जे करे पंहिंजे वॾे पुट बिलाल ते कावड़ जी पिया हलिया। हदीस मुबारका जा अल्फाज़ हत्ता मात अब्दुल्लाह, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे पुट खे ॻाल्हाईंदे चवनि था ए मुंहिंजा पुटड़ा जेकॾहिं तो इन ॻाल्हि ते इसरार कयो, जेकॾहिं तो औरतन खे रोकींदो रहे त आऊं अब्दुल्लाह बिन उमर तोसां कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदुसि। हदीस जा अल्फाज़ हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु कोन ॻाल्हायो हत्ता मात अब्दुल्लाह, ताजो अब्दुल्लाह बिन उमर फोत थी वियो हलियो, पर पुट रसूल जी नाफ़रमानी कई उन सां कोन ॻाल्हाई। अंदाज़ो लगायो सहाबा किराम वटि एतिरी हदीस रसूल जी अहमियत हुई, पर हिते बाबो ई हदीसनि जूं धॼियूं कढियो वठे त पुट खे किथां सम्झाए। बाबे वटि ई अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान जी हैसियत कोन्हे, तो औलाद खे छा सम्झाईंदो, औलाद ते कहिड़ी सख़्ती कनि। साईं ॾाढी सां थी विया आहिनि हलिया, असां नथा चई सघूं। हदीस खणी पढ़ी त ॾिसो, हज़रत बिलाल रहमतुल्लाहि अलैहि अब्दुल्लाह बिन उमर जो वॾो पुटु आहे,
वॾी उमिरि जो आहे, नंढड़ो कोन्हे, सगीर, पर पोइ बि हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु का परवाह कान कई। पुट आहे त रिश्तो ख़तमु। जेकॾहिं रसूल करीम अलैहिस्सलाम जे हदीस जे मुखालिफ़त करे औरतनि खे मस्जिद में वञण खां रोके थो, मूं अब्दुल्लाह बिन उमर जो हिन पुट सां को तालुक़ ई कोन्हे। अहिड़ो ईमान हुजे, अहिड़ी रसूल करीम अलैहिस्सलाम सां मोहबत हुजे। असां नमाज़ूं पढ़ी थकी पवंदा आहियूं, ॿियनि हदीसनि ते किथां अमल कयूं। अल्लाहु अकबर कबीरा। अंदाज़ो लॻायो मुंहिंजा बुज़ुर्गो, केतिरियूं खोड़ सारियूं हदीसूं। उन खां पोइ ही किताब आहे मोहम्मद बिन इब्राहिम अल मुंज़िर अन-नैसाबूरी, जेको ही अल्लाह जो बानो मुहद्दिस आहे, ख़ुदा में इस्लाम जा हिकिड़ो ख़ादिम आहे। 242 हिजरी में पैदाइश आहे, 319 में फ़ौत थियो आहे। तक़रीबन 77-78 साल उमिरि आहे। माना के ही अल्लाह जो बानो मुहद्दिस 3 सदी हिजरी जो मुहद्दिस आहे। ऐं इस्लाम जो कमु घणे मां घणो जेको थियो आहे, इस्लाम जे बारे में जेके किताब लिखिया विया, हदीस मुबारका जी जेका हिफ़ाज़त कई वई, रसूल करीम अलैहिस्सलाम जिन जेके कूड़ियूं हदीसूं घड़ियूं वियूं उन्हनि खे अलॻि करणु, सही हदीसनि खे अलॻि करणु, उहो घणे मां घणो जेको कमु थियो 2 सदी 3 सदी 4 सदी हिजरी जो थियो आहे, उहो उन दौर जो मुहद्दिस आहे। उन दौर में जेके बि मुहद्दिसीन जा इजमा थिया, माना के तमाम तर उलमाए किराम जिन्हनि ॻाल्हियुनि ते गॾु थिया त इहा ॻाल्हि हतमी फ़ैसिले जे तहत जाइज़ आहे। ऐं इहा ॻाल्हि जेकॾहिं इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, सभु उलमा गॾिजी करे फ़तवा ॾिनऊं, इजमा कयूं, गॾिजी विया हलिया, इत्तिफ़ाक़ इतिहाद कयूं, इहा इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, हिनखे नाहे मञिणो, ऐं हीउ इस्लाम जो मुताबिक़ आहे, हिनखे मञिणो आहे। हिन जे सुफ़े नंबर 18 ते छा थो चए, चए थो व अजमअू अला अन्नहुन्ना इन हज़रनल इमाम फसल्लैना मअ अन्न ज़ालिक यजज़ी अन्नहुन्ना। ओ चए थो जेके अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन इस्लाम जा ख़ादिम मुहद्दिसीन गुज़रिया, उन्हनि जो इन ॻाल्हि ते इजमा है, इत्तिफ़ाक़ ऐं इत्तिहाद आहे। जेकॾहिं औरतूं मस्जिद में अची करे इमाम सां गॾु नमाज़ पढ़णु चाहिनि थियूं, ओ मर्दनि जे इमाम सां गॾु नमाज़ पढ़णु चाहिनि थियूं, त इमाम साहब छा थो फरमाए सभिनी मुहद्दिसीन जो इजमा है अन्न ज़ालिक यजज़ी अन्नहुन्ना, इहो जाइज़ कमु आहे, इहे औरतूं मस्जिद में अची सघनि थियूं, इन्हनि जे लाइ का रंड रोट रुकावट कोन्हे का। कंहिंखे था मञूं? रसूल करीम जी हदीसूं बि आयूं, सहाबी सगोरे जो फतवा बि आयो, ऐं ॿिए कंहिं बि सहाबी वरी इन सहाबी जे ख़िलाफ़ बि कोन चयो त अब्दुल्लाह बिन उमर भला पुट जेकॾहिं रोके थो त ठहियो छॾीसि, न न, कंहिं बि सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर ते इतराज़ कोन कयो, ऐं कंहिं बि सहाबी खां को अमल बि कोन थो मिले जे औरतनि खे। हज़रत अमीर उमर जहिड़ो सहाबी तव्हां ॿुधो केतिरे क़दुरु कावड़ जो भरियल माण्हू हुयो, शन का अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम जे ख़िलाफ़ का ॻाल्हि थिए, को अमल थिए, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी देर ई कोन कंदो, तलवार ॿाहिरि। असांजे साम्हूं रसूल करीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी थिए, मूं उमर जो ईमान गवारा ई कोन थो करे जो इहो नाफ़रमान ज़िंदा रहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी घरवारी आहे, हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला घरवारी खां पुछा कयो, छा तूं चयो मुड़ुस अमीर उमर रोके कोन थो तोखे मस्जिद वञण खां? हालांकि अमीर उमर औरतनि खे ॿाहिरि निकिरण खां सख़्ती सां मना कंदो आहे, ऐं औरतनि जो हरू भरू ॿाहिरि निकिरणु मना बि कंदो आहे, ऐं हिनखे उहा ॻाल्हि नापसंद बि आहे, तोखे मना कोन थो करे। ओ सहाबिया जवाब थी ॾे, चई अमीर उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु रोके त कीअं रोके, छो जो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका अमीर उमर जे साम्हूं आहे, इन जे करे अमीर उमर जी ज़बान मजाल आहे जो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलाम जे फरमान जे ख़िलाफ़ हले, इन जे करे सुहिणो अमीर उमर मूंखे रोके कोन थो। अंदाज़ो लॻायो सहाबा किराम जो अमल, औरतूं भले मस्जिद में अचनि, मुहद्दिसीन जो इजमा भले जेको आहे सो औरतूं मस्जिद में अचनि जाइज़ आहे,
जेतिरा ॿिया ख़राफ़ात उन्हनि ते असां मुस्लमान जी नज़र कोन थी पवे। आख़िर इन्हनि ॻाल्हियुनि ते, इस्लामी ॻाल्हियुनि ते असांजा एतिराज़, असांजी ज़बान छो थी हले मुंहिंजा मुस्लमान? यकीन ॼाणो जेकर असांजी इहा हालत रही, भले नाले जा मुस्लमान हुजूं, इहो कलमो असांखे कमु कोन, इहो कलमो असांखे फ़ाइदो कोन ॾींदो। छो जो अलाह जो क़ुरान सूरत शूरा आयत नंबर 47 जे अंदरि छा फरमायो? फरमाए इस्तजीबू लिरब्बिकुम मिन क़ब्ल अन यातिया यौमुन ला मरद्द लहु मिनल्लाह मा लकुम मिन मलजइन यौमइज़िन व मा लकुम मिन नकीर। रब्बुल आलमीन फरमाए तो अल्लाह जा बानो, ओ जेको अल्लाह जे तरफ़ां तव्हांखे सद थियो आहे, अल्लाह जे तरफ़ां जेका शरीयत नाज़िल थियल आहे उनखे क़बूल करियो। उन ॾींहं जे अचण खां पहिरियां जंहिं ॾींहं ते को बि छुटकारो कोन हूंदो, का बि वसवाह कान हूंदी, को बि चारो कोन हूंदो भॼण जो। वमा लकुम मिन नकीर, केरु तव्हांखे पनाह ॾियण वारो बि कोन हूंदो। उन ॾींहुं तव्हां इनकार बि कोन करे सघंदो। ओ असांजा रब करीम जेको क़ुरान में आहे, जेको हदीस में आहे, अॼु मञूं था सभु सचा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उन ॾींहं जे अचण खां पहिरियां हदीस ते ऐं क़ुरान पाक ते ईमान आणियो ऐं सचा सबूत ॾेई करे अमल करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा ताबेदार थी करे ही दुनिया जहान छॾे हलिया वञे। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, आउं सम्झां थो त ईमान वारे माण्हू जे लाइ हिकिड़ी हदीस बि काफ़ी हूंदी आहे, पर छा कयूं असांजे ईमाननि ते शैतान धाड़ा हणी 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 अहिड़ो त करे छॾियो आहे जो रब फरमायो थुम्मा क़सत क़ुलूबुकुम मिन बादि ज़ालिका फ़हिय कल हिजारति औ अशद्दु क़स्वा। घणो सूरतुल बक़रा रब्बुल आलमीन फरमाए थो बाननि जूं दिलियूं ईअं सख़्तु थी वयूं आहिनि जीअं पत्थर, बल्कि पत्थर खां बि वधीक सख़्तु, जो पत्थर बि फाटी पवनि था अल्लाह जे ख़ौफ़ खां, अल्लाह जे डप मज़ा, ऐं उन्हनि मज़ा पाणी वहे थो। अल्लाह रब्बुल आलमीन जो डपु पत्थरनि खे थिए थो, असांखे कोन थो थिए। अॼु सुबुह जो मौसम ॾिठियो, जेकॾहिं असांजा अहिड़ा करतूत रहिया, अहिड़ा नाफ़रमान रहियासीं त अल्लाह जो क़ुरान सचो आहे। अल्लाह से पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि केतिरा मिसालूं। सूरतुल मुहम्मद आयत नंबर 18 खोलियो, रब्बुल आलमीन फरमाए थो जिन्हनि ईमान आंदो आहे ऐं पोइ बि जेकॾहिं साबित कदम नथा रहनि, इस्लाम खे अञा बि का हैसियत नथा ॾियनि, हिदायत ते गामज़न नथा थियनि, अल्लाह से फरमाए थो पोइ छाजो इंतज़ारु था कनि? या त इन्हनि वटि अचानक को अज़ाब अचे या त वरी क़यामत अची वञे हली। रब जो क़ुरान सूरतुल यूसुफ आयत नंबर 107 फरमाया फ़ामिनु अन तातियहुम गाशियतुम मिन अज़ाबिल्लाह औ तातियहुमुस साअतु बग़ततन व हुम ला यशूरून। ओ माण्हू इन ॻाल्हि खां बेखौफ़ थी चुका आहिनि त अचानक को अल्लाह जो अज़ाब न अची कड़की पवे या क़यामत क़ाइमु न थी पवे। अल्लाह से फरमाए थो जेकॾहिं अज़ाब आयो तॾहिं बि अचानक ईंदो, क़यामत क़ाइमु थी तॾहिं बि अचानक थींदी, इन्हनि माण्हुनि खे ख़बर ई कान पवंदी अल्लाह जे अज़ाब। हीअ जेके टियों चोथों ॾींहुं जुलूस निकिता, हिकिड़ो ज़ालिम खां पुछा करे पियो, जेके निकिरी आया तो औरत आज़ादी मार्च, उन वञा हिकिड़ो अयाश माण्हू ॿिए आया माण्हू खां पुछा करे पियो, ॾे ख़बर भला जेको तव्हां मर्द जो जिन्सी ताल्लुकात जोड़णु चाहियो था त मर्द मर्द सां भले पियो ज़िंदगी गुज़ारे, इन कम खे तूं सही सम्झी थो? चए थो हा इहो कमु सही आहे। चए भला गैर मुहर्रम औरत गैर सां बग़ैर निकाह जे? चए हा असां हिनखे सही सम्झूं था। चए तोखे ख़बर आहे इस्लाम हिन खां मना कयो आहे? चए हा मूंखे ख़बर आहे इस्लाम मना कयो। चए तोखे इहा ख़बर आहे त मर्द मर्द सां जेको ज़िंदगी गुज़ारे, बदकारी बदफेली करे, हज़रत लूत अलैहिस्सलाम जो हुकुम हुई, उन्हनि ते अज़ाब अची विया हलिया। चए हा इहा मूंखे ख़बर आहे। चए पोइ तव्हां अल्लाह जे अज़ाब खां कोन था ड्रिजो? चए थो क़यामत त अचणी आहे न, अज़ाब अची पियो त छा थी पियो? माना कि अल्लाह जे अज़ाब खे सद आहे। हो मुसलमानो किथे इन ज़ालिमनि जे इन्हनि बदमाशनि जे करे असां किथे गर्क न थी वञूं हलिया। ऐं अज़ाब जॾहिं अल्लाह जो ईंदो आहे त सिर्फ़ु उहे ज़ालिम कोन। सूरतुल अनफ़ाल आयत नंबर 25 खणो, रब फरमाए थो जॾहिं न अज़ाब आयो पोइ ईअं न सम्झिजो त असां बची वेंदासीं हलिया। ज़ालिमनि जे करे अज़ाब आयो त सभु जा सभु अज़ाब जी लपेट में अची वेंदव हलिया। अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, ख़बरदार थियो, ही दौर पुरफितन दौर अथव, अल्लाह जे अज़ाब ने आज़माइशन जो हलंदड़ दौर अथव। ख़बरदार थियो, पंहिंजे ईमान खे बचायो,
पंहिंजे वजूद नफ़्स खे बचायो, पंहिंजी मुसलमानी खे, पंहिंजे क़ुरान खे, पंहिंजे इस्लाम खे बचायो। जेकॾहिं न त पोइ अलाह जे अज़ाब जे लाइ तयारु थी वञे। ॾिसो कोन था हर साल फ़सुलनि जी मौसम में रुॻो अहिड़ा आज़माइशूं, अहिड़ा अलाह जे रब्बुल आलमीन जे तरफ़ां इम्तिहानात अचनि था। हीअ सभु अव्हां मुंहिंजे अमलनि जे करतूतनि जो नतीजो आहे। अलाह खां दुआ आहे अलाह ताला क़ुरान हदीस पढ़णु सम्झण ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।